अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां आहियां रिज़वान अली जुमानी। आवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां जुमानी बख़्शियल अहमद जी। मोरो शहर जे मरकज़ी जामिया मस्जिद अहल तशी में जुमे जी निमाज़ अदा करण खां पोइ दौलतपुर मोरो अरबेन मसीह जे हवाले सां सैयद काज़िम अली शाह पारां शिया ममननि जी मीटिंग कोठाई वई, जंहिंमें सैयद सजाद अली शाह, सैयद वाजिद अली शाह, सैयद आफाक अली शाह, सैयद नज़ीर अली शाह, डॉक्टर मुमताज़ अली मेमून, आगा जावेद सुरियो, मोहम्मद सालेह बुरड़ो, नवाब अली सुरियो, जावेद कांदड़ो, रिज़वान जुमानी, अनवर सोलंगी ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। मीटिंग दौरान शिया मोमिनन खां अरबेन जे बारे में राय वरिती वई, जंहिंखां पोइ सैयद काज़िम अली शाह दौलतपुर मोरो अरबेन मसीह जे बारे में मोमिनन पंहिंजी राय ॿुधाइण खां पोइ मसीह जो टाइम मुक़ररु कयो वियो, जेको चेलनि जे ॾियारे ते 7 वॻे सुबुह जो दौलतपुर मोरो अरबेन मसीह ते मातमी काफ़िलनि खे पहुचंदो ऐं उन खां पोइ अटिकल 2 वॻे ताईं मोरो वापसी काफ़िलनि खे अचिणो आहे ऐं चेलनि जे आज़ादारी में शिरकत पिणु करणी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंधी शूज़ टीवी।